दोस्तों GSN जीए सिंधी पोरियत अवाम जी असांजो क़ाइद अमीर बंबरो GSN नेशनल पार्टी। अॼु मुंहिंजो लाइव अचण जो हिकु ई मक़सदु आहे सॼी सिंध जे भाइरनि खे आगाह पियो करियां। जिन दोस्तनि खे नाहे ख़बर उन्हनि ताईं ही पैगाम पियो पहुचायां त पंहिंजी हिमत करे पंहिंजे नौजवाननि पंहिंजी क़ौम जे लाइ हिकु गॾियल आवाज़ थियूं। छो असां सिंधी क़ौम खे हिन वक़्तु लावारिस सम्झो थो वञे। तव्हांखे ॿुधायां, जॾहिं सिंध में वाना वज़ीरिस्तान KPK जो माण्हू पंहिंजे रोड हादसे में थो मरे या ज़ाती दुश्मनी में थो मरे त सिंध जा हुकुमरान हितां जा मिनिस्टर उहो जनाज़ो हेलीकॉप्टर जे ज़रिए जहाज़ जे ज़रिए उते खणाए ऐं उते पाण पहुचनि था, ताज़ियतूं था कनि, उन्हनि जूं माली मददूं था कनि। पर वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे, शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, केतिरा ॾींहं गुज़री चुका आहिनि। डिस्ट्रिक्ट खैरपुर, तालको ठरी मीरवा, ॻोठ जाफ़र ख़ान जलालानी जा ॿ सॻा भाइर नोमान सुमरो, नवीद सुमरो, जेके हिकु शरीफ़ कारोबारी इंसान हुया, सरहद में पंहिंजो कारोबार कंदा हुआ। केतिरे ई अरसे खां उन्हनि जो कारोबार हलंदड़ हुयो, बिज़नेसमैन हुया। उन्हनि खे पंहिंजे फ्लैट में, पंहिंजे घर में बेदर्दीअ सां गोलियूं हणी गोलियुनि जो खाज बणाए मारियो वियो आहे। उन्हनि जा लाशनि खे तमामु घणो दरपदर कयो वियो आहे। पर अफ़सोस त सिंध जा हुकुमरान या डिस्ट्रिक्ट खैरपुर तालके ठरी मीरवा जा चूंडियल नुमाइंदा उन्हनि जे तॾे ते न विया आहिनि, उन्हनि जी पोइवारी करण लाइ तयारु कोन्हनि, उन्हनि जे इंक्वायरीअ लाइ आवाज़ कोन था उथारनि, KPK हुकूमत खां कोन था पुछनि त सिंध जा ॼावा बेदर्दी सां बिज़नेसमैन शरीफ़ माण्हू तव्हांजे सूबे में रोज़गार पिया कनि, उन्हनि खे बेदर्दी सां मारियो वियो आहे त उन जो कारण छा आहे, सबबु छा आहे। माना उहा इंक्वायरी त ठहियो पर उनजे तॾे ते अचण लाइ तयारु कोन्हनि। केॾी शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। असां मज़मत था कयूं अहिड़े अमल जी मज़मत था करियूं ऐं अहिड़नि बेअस हुकुमराननि खां पुछाणो था कयूं त अहिड़ी आख़िर कहिड़ी वजह आहे जो सिंधी माण्हुनि खे लावारिस सम्झो था। तव्हां सिंधी माण्हुनि जी वार नथा कयो, सिंधी माण्हुनि जी पोइवारी नथा कयो। तव्हांखे ऐवाननि ताईं, वफ़ाक़ ताईं सिंध सूबे में सिंधी माण्हू था पहुचनि, तव्हां उन्हनि जी जाइज़ मालिकी बि नथा करे सघो। असीं मुतालबो था कयूं सिंध हुकूमत खां त फ़ौरन सॻनि भाइरनि नोमान सुमरो ऐं नवीद सुमरो जे बेगुनाह क़त्ल जी जांच कराए KPK हुकूमत खां पुछो वञे, पुछाणो कयो वञे ऐं क़ातिलनि खे ॻोल्हे किफ़े किरदार ताईं पहुचायो वञे। सिंध नेशनल पार्टी सॼी सिंधी क़ौम खे अपील थी करे त ॿिनि सॻे भाइरनि जे बेगुनाह क़त्ल ते आवाज़ उथारनि। ऐं सिंध नेशनल पार्टी जो ज़िम्मेदार जी हैसियत में हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियां। सिंधी केर बि हुजे, कहिड़ी बि पार्टी जो हुजे, किथां जो बि सिंधी हुजे, लावारिस न आहे। सिंध नेशनल पार्टी हुनजी वारिस आहे। जेकॾहिं सिंध हुकूमत लातालकी ॾेखारे त सुप्रीम कोर्ट ताईं बि सिंध नेशनल पार्टी वेंदी ऐं सॻनि भाइरनि जे बेगुनाह क़त्ल लाइ, इंसाफ़ लाइ आवाज़ बुलंद रखंदी ऐं हमेशह जे लाइ जिदोजहद कंदी। जेसीं ताणी नोमान सुमरो ऐं नवीद सुमरो जे वारसनि खे इंसाफ़ नथो मिले, तेसीं ताईं सिंध नेशनल पार्टी जो आवाज़ बुलंद हूंदो। GSN, मुंहिंजो क़ाइद अमीर बंबरो।